जय मसीह के प्यारा भाउरो भेणो परमेश्वर के प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं हिकु परमेश्वर के महान दास के बारे में जिन जो नालो जिम इलियट है। जिम इलियट जो जन्म 8 अक्टूबर 1927 में अमेरिका के पोर्टलैंड शहर में थियो। संदसि जन्म एक ईसाई परिवार में थियो। संदसि माता पिता गहरा विश्वासी हुआ। वो बाइबल जो गहरो अध्ययन कंदा हुआ। वो रोज चर्च वेंदा हुआ ऐं संदसि पिता फ्रेड जेको ईसाई धर्म से जुड़ियल हो, मिशनरी से जुड़ियल हो, वो शहर शहर वही करे प्रचार कंदो हो ऐं संदसि माता भी पंहिंजे ॿारनि खे रोज़ चर्च वठी वेंदी, रोज़ बाइबल पढ़णु सेखारींदी हुई। वो चाहींदी हुई कि मुंहिंजा ॿार भी प्रभु यीशु वांगुरु ठहनि ऐं इन जो गहरो असरु इन्हनि जे ॿारनि ते पियो। जिम इलियट ऐं उनजा टे भाउर जेके पंहिंजे माउ पीउ खे ईअं ॾिसंदा हुआ कि असांजा माउ पीउ कीअं था हलनि, छो छाकाणि त संदनि जे घर में हिकु ईमानदारी ऐं आज्ञाकारिता जी जेकी शयूं आहिनि उहे ई हुजणु खपनि, ईअं उन्हनि रखियो ऐं उनजी अॻुवाई कंदा हुआ। उन्हनि जा ॿार उन्हनि खे ॾिसी करे उन्हनि वांगुरु थींदा रहिया। थियो ईअं 1941 में जेॾीमहिल 14 सालनि जो थियो जिम इलियट, तॾहिं हुन पंहिंजे एडमिशन हाई स्कूल में वरिती। हू जॾहिं हाई स्कूल में वियो पढ़णु त उते बि हू पढ़ाई में होशियारु हो। उते जेकी भी एक्टिविटी थींदी हुई, रांदियूं थींदी हुई, कुश्ती थींदी हुई, जेकी भी गेम थींदी हुई, एक्टिंग जो थींदो हो, भाषण ॾियणु थींदो हो, उन्हनि सभिनी में हू होशियारु हो। ऐं हुनजा टीचर हुनजी एक्टिंग खे ॾिसी करे चवंदा हुअसि कि तूं अॻिते हली करे फिल्मी लाइन में वञिजे ऐं तूं अॻिते हली करे हीरो थी जाए। पर जिम ईसाई धर्म जो पुठियां हलण वारो हो। हू चए पियो न, मां प्रभुअ जे लाइ कुझु कमु करणु चाहियां थो। ऐं हू भाषा सिखण में भी ॾाढो इंट्रस्ट रखंदो हो। उनखे भाषा सिखण में ॾाढो हू हूंदो हो कि मूंखे अलॻि अलॻि भाषाऊं अचणु घुरिजनि ऐं भाषण ॾियण में जेको उनखे महारत हासिल हुई उहा ॿिए कंहिंमें न हुई। इन करे हिनजे स्कूल वारा जेॾीमहिल बि कुझु भाषण ॾियणो हूंदो उहो ॿाहिरि मोकिलींदा हुअसि, अलॻि अलॻि जॻह ते मोकिलींदा हुअसि। जिम खे मोकिलींदा हुआ कि हुते वञी करे तूं भाषण ॾेई अचु, छाकाणि त हीउ भाषण ॾियण में बि ॾाढो होशियारु हूंदो हो। हर ॻाल्हि में उहो होशियारु हूंदो हो। ऐं थियो ईअं कि जेॾीमहिल हिकु दफ़ो हिननि जो अमेरिका जो प्रेसिडेंट गुज़ारे वियो त उनजे भाषण जो सम्मान भाषण ॾियण लाइ उनखे जिम इलियट खे चयो वियो कि तूं हिन जे सम्मान भाषण जो हिकु पैराग्राफ तयारु कर। त हिन ॾाढो जल्दी उहो पैराग्राफ तयारु कयो ऐं सभिनी जे साम्हूं उहो भाषण ॾिनो। इहो भाषण ॿुधी करे उतां जा अलॻि अलॻि शहरनि जा जेके वॾा वॾा वक्ता हुआ उहे वाइड़ा थी विया कि हेतिरी उमिरि में, पंहिंजी 15 सालनि जी उमिरि में हे छोकिरो हेतिरे सुठे नमूने सां भाषण थो ॾिए। इहा ॻाल्हि सुठी लॻी उन्हनि खे ऐं उन्हनि खे आमंत्रण करणु लॻा, अलॻि अलॻि जॻहियुनि ते उनखे भाषण ॾियणु लॻा। पर हीउ उन खां पोइ बि राजनीतिक भाषण जेको थींदो आहे उहो न ॾींदो हो, छो छाकाणि त हीउ चवंदो हो कि ईसाई धर्म वारा राजनीतिक में न वञनि, छाकाणि त राजनीतिक में चङियूं बुरायूं आहिनि। हीउ न चाहींदो हो कि मूं में काई बि बुराई अचे। हिकु दफ़ो ईअं थियो, हुनजे स्कूल में हिकिड़ी पार्टी हुई, उते पार्टी में शराब बांटजण वारो, पर हुन पार्टी में हीउ न वियो ऐं हिन बाइबल जो हवालो ॾेई करे चई कि न, बाइबल जो वचन चए थो कि जिते शराब हुजे, जिते शराबी हुजनि, जिते चंडाल चोपड़ी हुजे, उते पाण खे न वञिणो आहे। इन रीत सां हुन पंहिंजी जवानी भी पवित्रताई सां जी। ऐं थियो ईअं आस्ते 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 हुन 1945 में पंहिंजी एजुकेशन हाई स्कूल जी पूरी करे उहो कॉलेज में वियो। कॉलेज में वञण खां पोइ हुनजो जेको भाषा सिखण जो शौक़ु हो उहो अलॻि अलॻि भाषा सिखणु लॻो। उते हिन हिकु मुलाक़ात हिकु मिशनरी जी थी जेकी इक्वाडोर में वञी करे केशुआ जेकी भाषा हूंदी आहे उहा सेखारींदी हुई। उन मिशनरी हिनखे ॿुधायो कि कीअं इक्वाडोर में हिकु जनजाति आहे, हिकु जंगली जनजाति आहे, उहा केशुआ जेके माण्हू हुते रहंदा आहिनि उहे ॾाढा डेंजर आहिनि। इन करे उनखे जिज्ञासा लॻी कि मां बि वञा केशुआ में, इक्वाडोर में वञा ऐं केशुआ भाषा सिखी करे उन्हनि जंगलियुनि खे मां हिन जी भाषा में सेखारे अचां ऐं प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार। पर छाकाणि त इक्वाडोर में वञणु ॾाढो ख़तरे खां ख़ाली न हो। इन करे हिनखे मुंझ हुई कि मां इक्वाडोर वञा या भारत वञा, छाकाणि त ओॾीमहिल उतां जी जेकी मिशनरी संस्था हुई हिनखे चयईंसि तूं भारत वञ या इक्वाडोर वञ। पर कुझु टाइम खां पोइ हिनखे इक्वाडोर लाइ मन में ॾाढो बोझ हो। हीउ चाहे पियो कि इक्वाडोर में वञा, हुनजी जेकी जनजाति आहे, उन्हनि जी जेकी मां भाषा सिखी आहे उहो सिखी करे उन्हनि खे मां सुसमाचार पहुचायां, ताकि सुसमाचार पहुची करे उहे जंगली जेके आहिनि उहे माण्हू सुठे नमूने सां पेश अचनि ऐं उन्हनि जो जेको डपु हो उन एरिया में, छाकाणि त इक्वाडोर में ॾाढो हिननि जो त्रास हूंदो हो। उते कंहिं बि टूरिस्ट खे न अचनि ॾींदा, सभिनी खे मारे छॾींदा। इन रीत सां 1950 में हीउ ऐं हिनजो हिकिड़ो दोस्त हो कैथरस, इन्हनि ॿिन्ही प्लान कयो कि इक्वाडोर में वञी करे सेवकाई था कयूं। पर थियो ईअं 2 महीने खां पोइ हिनजे फ्रेंड जी, हिनजो जेको दोस्त हो कैथरस, उनजी शादी थी वई।
इन करे इनखे ॿियो कोई कंपनी खपंदी, ॿियो कोई माण्हू खपंदो जेको हिन सां गॾु वञे। 3-4 महीननि खां पोइ हिनखे मैकली नाले जो हिकु दोस्त आयो, उहो मिलियो जेको हिन सां गॾु प्रचार करणु वेंदो, सुसमाचार बांटणु वेंदो। उहो तयारु थियोसि कि असां हलूं था इक्वाडोर में 2 ॼणा ऐं हुते वञी करे सुसमाचार बांटूं था। पर ईअं थियो, उनजी बि 4 महीननि खां पोइ शादी थी वई, हीअ अकेलो थी वियो। वरी हिनखे ॻोल्हा करणी पई कि मूंखे अहिड़ो माण्हू खपे जेको अविवाहित हुजे, जंहिंजो विवाह न थियल हुजे, जंहिंजी शादी न थियल हुजे, उहो मूंसां गॾु हले। ऐं आख़िरकार हिनजी ॻोल्हा जेकी हुई उहा सफली थी। 1951 में हिनखे हिकिड़ो फ्लेमिंग नाले जो दोस्त मिलियो जेको ॿिए शहर में हो, जेको हिन सां पत्र व्यवहार कंदो हो। उन हिनखे ख़त लिखियो कि मां इक्वाडोर में अची करे तोसां हलण लाइ तयारु आहियां। हिन रीति सां हुनजी हिकु जेकी योजना हुई इक्वाडोर में वञण जी, उहा स्टार्ट थी ऐं हू ॿिए शहर वियो पंहिंजे दोस्तनि सां मिलण। उते फ्लेमिंग सां मिलियो ऐं उते हिन एलिज़ाबेथ सां बि मुलाक़ात कई, जेकी अॻिते हली करे हुनजी ज़ाल थी। एलिज़ाबेथ बि चाहे पई कि मां बि हिन सां गॾु इक्वाडोर वञा, शादी करे असां ॿई वञूं, पर ईअं थी न सघियो छाकाणि त उते जेके शादीशुदा हुआ उन्हनि खे न पिया वठी वञनि इक्वाडोर, छाकाणि त ॾाढो डेंजर इलाइक़ो। मिशनरी चए पई न तव्हां शादीशुदा न वञो, छो छाकाणि त उते मारे सघंदा आहिनि, कुझु बि करे सघंदा आहिनि। इन करे उहो अलाउ न पिया कनि कि तव्हां शादीशुदा वञो। इन करे ज़िम इलियट खे अकेलो वञिणो पियो ऐं फ्लेमिंग ऐं ज़िम इलियट उते इक्वाडोर में विया। इक्वाडोर में केशुआ माण्हुनि जा जेके हुआ उहे क्वाटेन नाले जे शहर हो, उते रहिया ऐं उते केशुआ नाले जी जेकी भाषा हुई हुनखे ईंदी हुई। इन करे हुननि खे हुतां जे माण्हुनि सां ॻाल्हाइण में तकलीफ़ न थी। उहो घणनि जंगलनि में वञणु चाहे पियो, पर हुतां जे माण्हुनि हुनखे न चयो। हुन शहर जे माण्हुनि हुनखे चयो कि तव्हां अंदरि घने जंगल में वेंदा त हुते तव्हांखे मौत करे, तव्हांखे मारे छॾींदा। उनजो जेको समूह आहे उनजो हुआ रानी नालो चवंदा आहिनि, हुनखे हुआ रानी, जंहिंखे ओका बि चयो वेंदो आहे। ओका नाले जा माण्हू जेके आहिनि उहे ॾाढा डेंजर आहिनि। उहे जंगलनि मां ॿाहिरि न ईंदा आहिनि, उहे ॾाढो घने आहिनि जंगलनि में, उहे शहरनि में न ईंदा आहिनि। पर ही ऐं संदसि जेको फ्रेंड ऑफ फ्लेमिंग उहो वञणु पिया कनि चाहिनि। पर हिननि छा कयो, शहर में ई रहिया। 1.5 साल हिननि शहर में बितायो। 1.5 साल हिननि बिताए करे उतां सम्झूं कि कीअं वञी करे अंदरि वञिजे, पर उतां जे शहर जा माण्हू हिननि खे मनाई पिया कनि। 20 महीना कोटा शहर में रहण खां पोइ हू वापसि पोर्टलैंड आयो। उते 8 अक्टूबर 1953 में हिन एलिज़ाबेथ सां शादी कई। शादी करण खां पोइ थोरो टाइम हू पंहिंजी ज़ाल सां रहियो। उते संदसि खे हिकु धीअ ॼाई। उन खां पोइ हू वापसि वञणु पियो चाहे कि हुन जंगलनि में वञा, इक्वाडोर जे जंगल में वञा, जिते हुआ रानी जंहिंजो मतिलबु ओका बि आहे, मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो। उहे उते वञा ऐं उन्हनि जे माण्हुनि खे वञी करे सुसमाचार ॿुधायां, छाकाणि त केशुआ भाषा आहे जेकी उहा हिनखे अचे पई। त हीअ चाहे पियो कि मां इन भाषा जो उपयोग करे उतां जे माण्हुनि खे सम्झायां, पर ॾाढो डेंजर हो। इन करे अञा बि उतां जा माण्हू हिनखे वञण जी इजाज़त न पिया ॾियनि। चवंसि पिया भई तूं वेंदे त हुते तोखे मारे ई छॾींदा, डेफिनेटली मारे छॾींदा, छो छाकाणि त उतां जा माण्हू जंगलनि मां ॿाहिरि न ईंदा हुआ। हू जंगलनि में अंदरि घणनि जंगलनि में ई रहंदा हुआ। पर हिन मन खे ठाहे छॾियो। हिन ऐं हिनजा जेके 4 दोस्त हुआ, अलॻि जेके दोस्त हिन खां गॾु वञणु चाहिनि पिया ऐं प्रभु जो सुसमाचार उते बांटणु चाहिनि पिया, उन्हनि सभिनी जे अंदरि हिकिड़ो ई बोझ हो कि जेके हेॾा जंगली आहिनि, जेके हिन टाइम ते बि 1955 माना 80 साल पहिरियों, 200 साल 300 साल जी ॻाल्हि न आहे, हीअ 80 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे। भई अञा ताईं माण्हू जंगलनि में रहनि था, त उन्हनि खे असां प्रभु यीशु मसीह जो समाचार ॿुधायूं कि प्रभु यीशु मसीह तव्हांजे लाइ आयो, तव्हांजे लाइ बि असां पंहिंजे हुननि जान ॾिनी, तव्हांजो उद्धार थिए, इहो तव्हां ॿुधियो। इन करे हू हुनजे मन में ॾाढो बोझ हो। हू चाहिनि पिया हुते वञूं। हू ऐं 4 हुनजा जेके दोस्त हुआ आख़िर प्रेरण कयूं कि न असांखे हुते वञिणो ई आहे। हू उते विया। को जेको हुआ रानी जेको इलाइक़ो हो, जेको घनो जंगल हो, हुन में अंदरि त न विया, पर हू ॿाहिरि नदीअ जे किनारे ते हिकु ते महीननि खां पोइ कुझु पंहिंजो अॾो ठाहियूं, उते रहणु लॻा। कुझु 15 ॾींहंनि खां पोइ उतां जो हिकु हुआ रानी जो हिकिड़ो समूह हो, 5-6 ॼणनि जो हिकिड़ो जेके जंगली हुआ उहे ॿाहिरि आया। उन्हनि खे हिननि ॾिठो, उन्हनि सां हुननि जी भाषा में ॻाल्हायूं ऐं हीउ जेको प्लेन खणी विया हुआ, नंढो प्लेन खणी विया हुआ, उन में उन्हनि खे चकर हणायूं ऐं थोरियूं गिफ्टूं ॾिनऊं। त हुनजो जेको जंगली समूह हो उहो ख़ुशि थी वियो। उहे अंदरि विया, वापसि जंगल में विया ऐं पंहिंजे माण्हुनि खे ॿुधायूं कि ॿाहिरि कोई माण्हू आयल आहिनि, उन्हनि असांजो ॾाढो सुठो सम्मान कयो आहे। इन रीति सां ज़िम इलियट खे ईअं लॻो कि न असांजी मिशन कंप्लीट थियण ते आई आहे ऐं असां इन्हनि जे जेके अंदरि जेके माण्हू रहनि था उन्हनि सभिनी खे वञी करे सुसमाचार ॿुधायूं। तो ईअं कि वापसि महीने खां पोइ उते ई रहिया। महीने खां पोइ 10 ॼणनि जो हिकिड़ो ॿियो समूह आयो। त हिननि छा सम्झो कि 10 ॼणा जेके अची रहिया आहिनि उहे बि असांजो सम्मान कंदा, उहे बि असां ॻाल्हाईंदा, पर ईअं न थियो। उन 10 ॼणनि अची करे उहे योद्धा हुआ, 10 ॼणा जवान हुआ, योद्धा हुआ। उन 10 ॼणनि अची करे
जिम इलियट ऐं इन जी चेनी दोस्तनि खे मारे छॾियो। हू अञा कुझु ॻाल्हाए, जिम इलियट अञा उन्हनि खे कुझु आदर भाव ॾे, उन्हनि जो सत्कार करे, उन्हनि सां ॻाल्हाइणु थो चाहे, इन खां पहिरियों हुनखे बालनि सां मारे छॾियो। उन्हनि खे बालायूं, उन्हनि खे मारे छॾियो। इन रीति सां उन्हनि जी दर्दनाक मौत थी वई। उन्हनि जूं लाशूं समुंड जे किनारे ते वयूं, छाकाणि त हीअ मारे करे वापसि सिधो अंदरि जंगल में हली आहे। हीअ घणनि जंगलनि मां न ईंदा हुआ ॿाहिरि। अॼु जी तारीख़ में बि उते घणा जंगल आहिनि जिते माण्हू उते रहंदा आहिनि। थियो ईअं, हिन जी ज़ाल खे जेॾी महिल इहा ख़बर पई त ॾाढी उहा दुखी थी ऐं अकेली थी वई। पर उनखां पोइ बि हिन हिमत न हारी। हिन जी ज़ाल एलिज़ाबेथ बि हिन जे 2 सालनि खां पोइ हिकु ॿी मिशनरी सां जुड़ी ऐं एक्वागार्ड, जिते जंगलनि में हिन जो घोट वञणु पियो चाहे, उते वई ऐं हिनखे बि भाषा ईंदी हुई। आस्ते आस्ते ईअं थियो, एक्वागार्ड जा जेके जंगली माण्हू हुआ उहो थोरा थोरा सभ्य थियणु लॻा, छाकाणि त 3-4 मिशनरियूं गॾु उन जंगलनि में वयूं, उतां जे माण्हुनि खे सम्झायो, उहो कयूं। अॼु जी तारीख़ में उते मिशनरियूं आहिनि, उते चर्चूं आहिनि। एॾो घने जंगलनि में वञी करे सुसमाचार बांटणु, हुनजे मुड़ुस जे मौत थियण खां पोइ बि एलिज़ाबेथ हिमत न हारी ऐं उते वञी करे उते सुसमाचार फैलाईं। असां ॾिसी था सघूं हुनजी जेकी ज़ाल आहे उहा कहिड़ी हिमत वारी माई हुई। असां प्रभु खां असां बि इहा ई सामर्थ घुरूं कि न प्रभु, जेकी बि तूं असांखे सामर्थ ॾी, जेकी बि तकलीफ़ूं अचनि, असां बि हुनजी एलिज़ाबेथ वांगुरु सहन करे सघूं। असां ॾिसूं था कि जिम इलियट 1956 में हुनजी मौत थी वई। 1927 में हुनजो जनमु थियो। 1956 में 29 साल जी उमिरि में ख़ाली 29 साल जी जेकी उमिरि हूंदी आहे उहा जवानी जी उमिरि हूंदी आहे। पर हुनजे अंदरि जेको यीशु मसीह जो प्यार हो, जेको हुननि जो मन में जेको बोझ हो कि न जंगली माण्हू आहिनि, उन्हनि जी भाषा मूंखे अचे थी, उनजो मूंखे उपयोग करिणो आहे कि मां उन्हनि खे नास थियनि नथो ॾिसी सघां। मां उते वञी करे ॻाल्हाइणु थो चाहियां, उन्हनि खे सम्झाइणु थो चाहियां। हू त सुठे इच्छा सां वियो, पर हू ईअं थी न सघियो ऐं हुनजो जेको कमु आहे हुनजी ज़ाल पूरो कयो। हुनजी ज़ाल आस्ते 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 अंदरि वई, हवारानी जे माण्हुनि खे सम्झाई ऐं हवारानी जा माण्हू अॼु जी तारीख़ में सुठा सभ्य माण्हू थी विया ऐं उते हिकु सुठी चर्चूं ठही वयूं आहिनि। प्रभुअ जो कमु कार्य जेको आहे उते थींदो रहियो आहे। असां सम्झी सघंदा आहियूं त प्रभुअ जी जेकी योजना आहे उहा जिम इलियट मां न हुई, पर हुनजी ज़ाल मां हुई। अचो असां बि प्रभु खां इहो ई घुरूं कि अॼु जीअं ॾिसूं था जिम इलियट जेॾी महिल हू स्कूल पढ़ंदो हो त एक्टिंग में बि होशियारु हो, हू हीरो थी सघंदो हो, भाषण ॾियण में बि होशियारु हो, हू अॻिते हली करे भाषण ॾेई सघंदो, पॉलिटिक्स में वञी सघंदो, कुझु बि करे सघंदो। पर हुन सॼो आरामदायक जीवन जेको पंहिंजो हूंदो आहे उहो छॾे ॾिनई ऐं हेॾो चुनौती भरियो जीवन जीअं असां ॾिसी सघंदा आहियूं कि जेके जेके मिशनरियूं आहिनि, जेके जेके उन वयूं आहिनि, उन्हनि प्रभुअ जी सेवकाई कई आहे, पंहिंजो आरामदायक जीवन छॾे अथऊं। हुननि खे इहो जीवन, पृथ्वी जो जेको जीवन आहे, उन्हनि खे तुच्छ लॻो आहे। हुननि खे उहो रिवॉर्ड जेको प्रभु वटि मथे मिलण वारो आहे, उन्हनि खे उन्हनि ज़ाहिर कयो आहे कि न। अॼु असां जिम इलियट जे जीवन मां ॾिसी सघंदा आहियूं कि जिम इलियट उनखे ईअं हो कि मां हिते जेको जीवन गुज़ारे रहियो आहियां उहो प्रभु जी सेवकाई लाइ कयां। पर मुंहिंजो जेको मेन जीवन आहे, जेको मुंहिंजो अनंत जीवन आहे, जेको मुंहिंजो उद्धारकर्ता मूंखे प्रभु यीशु ॾींदो, उहो अनंत जीवन आहे। जेको जीवन जी पुस्तक आहे उन में मुंहिंजो नालो दर्ज थींदो। अचो प्रभु खां असां बि इहा सामर्थ घुरूं कि असांखे बि पिता परमेश्वर इहा सामर्थ ॾे, ताकी असां बि जीअं असां हिते जी रहिया आहियूं, असां त ॾाढो आरामदायक जीवन जी रहिया आहियूं, असां घटि में घटि सुसमाचार फैलाइण वारा थियूं। अलॻि अलॻि जेके भाउर असां ॾिसूं था, अंधकार लॻो पियो आहे, जिते किथे भिड़कियल माण्हू लॻा पिया आहिनि, माण्हू भिड़काइण वारा आहिनि। असांखे प्रभुअ चयो आहे, तव्हां जगत जी कलीसिया आहियो, तव्हां जगत जा नमक आहियो, तव्हां जगत जी ज्योति आहियो। असां बि प्रभुअ जो जेको इहो वचन आहे कि तव्हां जगत जा ज्योति आहियो, तव्हां जगत जो नमक आहियो, उनखे पूरो कयूं। असां ॿियनि हंधि वञी करे सुसमाचार बांटियूं, प्रभु यीशु वांगुरु प्यारु ॾेखारियूं, प्रभु यीशु वांगुरु जीवन जी करे ॾेखारियूं। इहो ई असां करे सघंदा आहियूं, ताकी जेके माण्हू भिड़कियल आहिनि, अंधकार में आहिनि, जेके वीचारा नास थी रहिया आहिनि, उहे नास न थियनि ऐं अॻिते हली करे प्रभु यीशु मसीह खे पंहिंजो उद्धारकर्ता ॼाणनि। त असांजो बि जेको नालो आहे असां जीवन जी पुस्तक में आहे, उते दर्ज थियणु घुरिजे। छो छाकाणि त असां सम्झूं था कि इन खां वधीक कुझु बि न आहे। हिते धरती जूं शयूं जेके आहिनि, पृथ्वी जूं शयूं आहिनि, उहे सभु नाश थींदियूं, पर अनंत जीवन कॾहिं बि नाश न थियण वारो आहे। अचो प्रभु खां असां इहा सामर्थ घुरूं कि असांखे बि सच ॿुधी ॾे, सुठी ॿुधी ॾे, असां बि प्रभु यीशु वांगुरु जीऊं ऐं पंहिंजो जीवन प्रभु यीशु मसीह ते समर्पित करे करे सभिनी जे लाइ आशीष जो कारण कयूं। प्रभु तव्हां सभिनी खे आशीष ॾे।